कराची में पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी से मुख्तलिफ शख्सियतुनि जी मुलाकात। बिलावल भुट्टो ज़रदारी से ज़िले मलिक के पार्टी सदर राजा रज़ाक जी बिलावल हाउस में मुलाकात। ज़िले की तंज़ीमी सूरतहाल और अवामी मसलन बाबत ख्यालन की डेवट। पीपी चेयरमैन से सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह की मुलाकात। सिंधी सियासी सूरतहाल में ख्यालन की डेवट। नासिर शाह अवामी हुकूमतुनि में बल्दियाती नुमाइंदनि खे वधीक अख्तियार ॾियण बाबति बिलावल भुट्टो ज़रदारी खां रहनुमाई वरिती। पीपी चेयरमैन पारां प्रोवेंशनल फाइनेंस जो इजलास जल्द सॾाइण जी हिदायत। बिलावल भुट्टो ज़रदारी सां पीपी जे मरकज़ी सेक्रेटरी इतलात शाज़िया मरी जी मुलाकात में असेंबली के मामलनि ऐं कानून साज़ी में पार्टी के किरदार ते ॻाल्हि ॿोल कई वई। शाज़िया मरी पारां सांगड़ में अवामी मसइलनि ऐं उन्हनि जे हल बाबति क़दमनि खां आगाह कयो वियो। कराची अवाम जे लाइ ख़ुशख़बरी। ईवी बस जो नओं रूट सुभाणे शुरू करण जो ऐलान। पीपी चेयरमैन सां सीनियर वज़ीर शहजील मेमण जी मुलाकात। शहजील मेमण पारां ट्रांसपोर्ट खाते जी कारकर्दगी बाबति बिलावल भुट्टो खे ब्रीफिंग ॾिनी वई। इलेक्ट्रिक बस जो गुलशन ए मेमार खां चावत ताईं रूट शुरू कयो पियो वञे। पीपल्स बस सर्विस टंडोला यार हैदराबाद, शिकारपुर खां सांगड़, सखर ऐं खैरपुर खां रोही ताईं हलाई वेंदी। सीनियर वज़ीर शहजील मेमण जो चवणु आहे त नए रूट जी शुरूआत सां लहे शहरनि खे जदीद, आरामदाह ऐं सस्ती सफ़री सहूलत मिलंदी। बरतानवी वज़ीर आज़म तरफ़ां अमरीका ईरान जंग में सिधी रीत शामिल थियण जो ऐलान। केयर स्टार्मर चवणु आहे त हमुस लंगर खे ॿीहर खोलण को आसान कमु नाहे। हू हवा मां हुकूमत बदिलण ते यकीन न रखंदा आहिनि। बरतानिया अमरीकी जारहणी कारवाइयुनि जो हिसो न बणिजंदो। हू ईरान ख़िलाफ़ डिघी जंग जो हिसो न बणिजंदा। बरतानिया जो मक़सदु सिर्फ़ दिफ़ा ऐं सिफ़ारतकारी आहे। संदन कोशिश आहे त मामला वधीक ख़राब न थियनि। डिघी जंग बदिरां तुर्त ऐं पाइदार हल लाइ कोशिशूं कंदासीं। छिकताण जे ख़ात्मे ऐं बहिरान जे हल लाइ सिफ़ारती कोशिशूं जारी रखियूं वेंदियूं। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप हुर्मुज़ जो साम्हूं ढिलम खोलाइण जे लाइ मदद जी दरख़्वास्त। को मुल्क साम्हूं न आयो। बरतानिया, चीन, फ्रांस, जापान, ऑस्ट्रेलिया ऐं ॾखण कोरिया जवाब ॾेई छॾियो। बरतानवी अख़बार मौज बरतानवी वज़ीर आज़म केयर स्टार्मर अमरीकी सदर खे चयो त बरतानिया सामूंडी लंघ खोलाइण लाइ तयारु न आहे। जापान जी हुक्मरान पार्टी जी पॉलिसी चीफ जो चवणु आहे त ख़िते में का वॾी तब्दीली अचे थी त पोइ ई जापानी सामूंडी जहाज़ हुर्मुज़ खोले सघजनि था। चीन बि ट्रंप जे मुतालबे ते ख़ामोशी अख़्तियार करे वरिती। ईरान ते अमरीका ऐं इसराइल जा हमला। अस्फ़हान में बमबारी सबबि 15 ॼणा शहीद। शिराज़ में रिहाइशी इलाइक़े खे निशानो बणायो वियो। ईरान जे ख़िलाफ़ रिसर्च मर्कज़ खे बि नुक़सान। ईरान में शहीदनि जो 1400 खां वधी वियो। इसराइल ते ईरानी हिज़्बुल्लाह जा हमला जारी। केतिरनि हंधनि ते बाहि भड़की। उथी इमारतूं ऐं गाॾियूं तबाह। 24 कलाकनि में 100 खां वधीक इसराइली ज़ख़्मी। इसराइली मीडिया तल अवीव में अमरीकी काउंसिल जनरल जी रिहाइश ते हमले में थियल नुक़सान जी तस्वीर जारी करे छॾी। उत्तर इसराइल में हमलनि में तबाह जे अमरीकी सफ़ारतखाने जी वीडियो बि जारी करे छॾी। दुबई एयरपोर्ट में जो ड्रोन हमलो। 12 जी टैंक खे निशानो बणायो वियो। दुबई अख़्तियारियुनि जो चवणु आहे त बाहि ते ज़ाब्तो आंदो वियो आहे। वाक़िए में को शख़्स ज़ख़्मी न थियो। दुबई मीडिया ऑफिस जो चवणु आहे त एहतियाती तौर ते दुबई जे इंटरनेशनल एयरपोर्ट ते आरज़ी तौर ते फ्लाइट ऑपरेशन मुअत्तल कयो वियो आहे। उन खां अॻु ईरान दुबई ऐं दोहा जे मख़सूस इलाइक़नि में हमलनि जी वार्निंग जारी कई वई हुई। ईरान जो दावा आहे त उन्हनि हंधनि ते अमरीकी फ़ौज जे एहतार मौजूदु आहिनि। सऊदी अरब जो चवणु आहे त 1 कलाक में उभरंदे इलाइक़े में 34 ड्रोन किराए विया आहिनि। बगदादी एयरपोर्ट कॉम्प्लेक्स ते बि मीज़ाइली ड्रोन हमला। सरकार तरफ़ां सिविल अस्पताल कराची के जदीद
बनाने जो फैसलो वरी वज़ीर सैयद मुराद शाह जी सदारत सिविल अस्पताल बाब इजलास एतवारी वज़ीर रज़ा पेठो बिन अख्तियारी जी शिरकत वॾे वज़ीर तरफ़ां सिविल अस्पताल कराची जे लाइ 50 अरब रुपयनि जी मास्टर प्लान जी मंज़ूरी सिविल अस्पताल कराची जे मास्टर प्लान खे हतमी शक्ल ॾियण बाबति गौर वीचार वॾे वज़ीर चयो कराची में सिहत जे निज़ाम खे बहितर बणाइण जे लाइ मंसूबा शुरू कयूं पिया सिविल अस्पताल खे 100 अरब रुपयनि सां जदीद बणायो वेंदो सिविल अस्पताल खे जदीद बणाइण जे लाइ ख़ानगी भाईवारनि जी ज़रूरत आहे अब्दुल सत्तार ईदी मेडिकल टावर तामीर बि जल्द शुरू थींदी। ऑपरेशन गज़बुल हक तहत अफगान तालिबानी ख़ारजी फितने खिलाफ कार्रवाई जारी सिक्योरिटी ज़ेर मौजूद बाजोड़ सेक्टर में पाक अफगान सरहद सां लाॻापियल अफगान तालिबान जूं पोस्टूं तबाह पाकिस्तानी फ़ौज पाक अफगान सरहद ते अफगान तालिबान जी पोस्टुनि खे गाइडेड मिसाइलुनि सां निशानो बणायो पाक फ़ौज इतराल भरिसां अफगान तालिबान जी पोस्ट खे निशानो बणायो बादानी पोस्ट खे नंढनि ऐं वॾनि हथियारनि सां निशानो बणायो वियो बादानी पोस्ट खे ज़मीनी हथियारनि क्वाड कॉप्टर ज़रिए तबाह कयो वियो सिक्योरिटी ज़रियनि जो चवणु आहे त अफगान तालिबान ख़ारजी फितने खे हर महाज़ ते चिथियो वञे ऑपरेशन गज़बुल हक मक़सद मिलण ताईं जारी रहंदो। आलमी मार्केट में तेल अगर मेवाद कीमत $104.91 थी वई WTI जी कीमत $99.53 मुक़ररु रूसी सोकुल जो अघु $102.34 फी बैरल थी वियो तेल कंपनी अमरीकी सदर खे तेल जो बहरान वधीक शिदत अख्तियार करण बाबति ख़बरदार करे छॾियो। पाकिस्तान स्टॉक एक्सचेंज में सख्त बाड़े 100 इंडेक्स में 4,687 पॉइंट से लाख 100 इंडेक्स 1,49,178 पॉइंट से पहुंची वियो इंडेक्स में 3% खां वधीक घटिताई आई। सरकार पारां स्कूल एजुकेशन एंड लिटरेसी डिपार्टमेंट स्कूल स्पेसिफिक बजट बाबति डेटा जी तैयारी ऐं तस्दीक में गफ़लत वारे मामले जी जांच जो फ़ैसिलो तालीम खाते जे स्पेशल सेक्रेटरी जी सरबराही में इंक्वायरी कमेटी क़ाइम कमेटी खे डेटा जी तैयारी ऐं तस्दीक दौरान साम्हूं आयल बेज़ाब्तगी जो तफ़सीली जाइज़ो वठण जो हुकुम कमेटी खे हिदायत कई हुई त डेटा में मौजूद ग़लतियुनि ऐं बेज़ाब्तगी जी निशानदेही करे उन्हनि जे ज़िम्मेवारनि जो तइयुन कयो वञे। अस्पताल के चीफ मेडिकल ऑफिसर डॉक्टर अब्दुल करीम शेख जो मुबैना अपघात वारे वाक़े बाद MS डॉक्टर हरीश जगाणी ऐं 2 डॉक्टर मौतल चीफ सेक्रेटरी सिंध मिठी सिविल अस्पताल जे MS डॉक्टर हरीश डॉक्टर मोहन लाल खत्री ऐं डॉक्टर अब्दुल मालिक डोडियो खे मुअतल करे छॾियो ख़ुदकुशी कंदड़ डॉक्टर अपघात खां अॻु पंहिंजे ख़त में MS 2 डॉक्टर्स ऐं अमले जे 4 मुलाज़िमनि खे मुत जो ज़िम्मेवार करार ॾिनो हो। रोस्तम के कच्चे में कार इल्ज़ाम टाल औरत कत्ल गुज़िरियल ॻोठ सोढू कमलाणी में जवाबदार मुमताज़ कमलाणी पंहिंजी धीअ चया खे बिरादरी जे नौजवान सां फ़ोन ते ॻाल्हाइण ते कार इल्ज़ाम मड़े अॼातल हंध ते क़ैद कयो हो पुलिस जी ॻोठ सोढू कमलाणी ते चढ़ाई पुलिस जो चवणु आहे त क़त्ल थियल औरत जो लाश हथ करण जे लाइ सर्च ऑपरेशन जारी आहे। सादिकाबाद में दुकान छिपकरण सबब 6 औरतूं फौत 5 खां वधीक ज़ख़्मी चक नंबर 123 मंठा रोड ते उन वक़्तु हादसो पेश आयो जॾहिं PISP जे रक़म वठण जे लाइ औरतुनि जो वॾो हुजूम गॾु थियो मक़ामी माण्हुनि रेस्क्यू टीम इमदादी कार्रवाई शुरू करे ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतक़िल कयो वाक़िए बाद इलाइक़े में सोग जी लहर पकिड़िजी वई। कुवाड़ो भरिसां कमो शहीद बस स्टॉप ट्रैक्टर ट्राली मोटरसाइकिल खे टक्कर माविदी फौत हादसे में ॻोठ उस्मान जाचर वासी नुसरत जाचर ऐं संदसि धीअ दम ॾेई छॾियो फौतीन नुसरत जो मुड़ुसु रफ़ीक अहमद ज़ख़्मी थियो पुलिस ट्रैक्टर ट्राली खे तहवील में वठी छॾियो। जामशोर में KP वासुनौद साबरू उर्फ सबरीन पठान के अगवा ज्यादती जो शिकार बणाए क़त्ल करण वारे वाक़े जे केस में मुख्य जवाबदार खे पुलिस मुक़ाबले में ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करण जी दावा पुलिस मौजूद जाबरू इलाइक़े में मुक़ाबलेबाज़ जवाबदार माशूक खुसरो खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करे बंदूक हथ कई वई।
स्टार फुटबॉलर्स खां पोइ कप्तान बि ऑस्ट्रेलिया में पनाह वठण दरख़्वास्त नाथ खणी वई। ज़हरा जल्द ऑस्ट्रेलिया मां मलेशिया रवानी थींदी।